माण्हू सभु न सुहिणा, माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे पोइ बहार जी। जीअं त दोस्तो अॼु मां ईवान खणी आयो आहियां तव्हांखे माउ जे बारे में। माउ उहा हस्ती आहे ऐं माउ बचे जे लाइ छा आहे ऐं हिन मुआशरे में माउ जी इज़त केतिरी आहे, माउ खे छा थो सम्झो वञे। माउ उहा हस्ती आहे जंहिंजे क़दमनि हेठों ख़ुदा पाक जन्नत रखी आहे। जन्नत ईअं न मिलंदी, जन्नत खे कुझु करण जे लाइ महिनत करणी पवंदी ऐं बचे खे नंढे हूंदे खां वॾे ताईं माउ पाले निपाए वॾो करे उनखे शादी कराए थी ऐं उहो जॾहिं वॾो थिए थो पंहिंजी माउ खे। अॼु त मां मुआशरे में ॾिठो आहे काफ़ी उन जूं अहिड़ियूं अमड़ियूं जंहिंजूं माइरूं आहिनि हिकु रस्तनि ते बीठियूं आहिनि ऐं उहे ख़ैरात वठंदियूं ऐं ज़ालुनि जे करे उहे माण्हू पंहिंजी माउनि खे कढी था छॾनि। हमेशह ज़ालुनि खे अॻिते पंहिंजी औलाद खे अॻिते रखी ऐं माउ खे नथा ॾिसनि। उहे नथा सम्झनि त असां बि कंहिंजी औलाद आहियूं। माउ कॾहिं न ॾिसंदी आहे पंहिंजे पुट जे लाइ नंढो हुजे या वॾो हुजे, उन जे लाइ उहो साॻियो ई नंढो हूंदो ऐं माउ छो जो 9 महीना उहे ॿारु माउ जे पेट में रहियो आहे। उहा माउ उन जे बुख उन जो माउ अहसासु करे सघे थी ऐं जेको उहो ज़ाल जंहिंजी मसइलनि जी ॻाल्हि घरारी आहे, जॾहिं बि उहो पंहिंजो कमाए ईंदो घरारी अॻे में उन खां इहो न पुछंदी त तूं मानी खाधी आहे, अॻे में उन खां पुछंदी छा जी तूं कमाए आयो आहे, छा तुंहिंजे खीसे में पैसा आहिनि। ऐं उहा ई माउ वाहिद शख़्स आहे, उन खां इहा अॻे में न पुछंदी घर पुॼण में, पुछंदी पुट तूं आयो आहे थकिजी आयो आहे छा तूं मानी खाधी आहे। छो जो माउ उन जे पेट में सम्झंदी, माउ जे पेट में 9 महीना ॿारु रहियो आहे, उनखे उन जो पेट यादि आहे ऐं जंहिंजी घरारीअ खे सिर्फ़ु वॾो थी उनखे मिलियो आहे, वॾो थी जंहिं महिल घरारीअ खे मिलियो आहे उनजी घरारीअ जो हक़ु आहे। पर वधीक दुनिया में सभ खां हक़ु अगरि आहे त माउ जो हक़ु आहे, उन खां बाद में उन जो पीउ जो हक़ु आहे। ऐं अॼु जा असांजा नौजवान माउ जी इज़त जे करण बजाए पंहिंजी माउ खे नाले अमड़े ते सॾण जे बजाए बि कंहिं कुराड़ी जे नाले सां सॾे थो वञे। आख़िरी मुआशरो चवण जो मक़सदु छा आहे? मुआशरे में छाजे करे तरक़ी न आहे? मुआशरे में छाजे करे असां वटि माउ खे कारी करे कंहिं मारे थो वञे, कंहिंखे भेण खे कारी करे मारे थो वञे। ख़ुदा खे मञियो, पंहिंजे